जी बिल्कुल पूरी सिंध जी सराड़ी में बि क़ौमी कार जो ॾींहुं ऐं क़ौमी सकाफ़ती ईद जो ॾींहुं वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पियो वञे। जॾहिं त सराड़ी में 7 गवर्नमेंट जे स्कूलनि ऐं हिकु जेको आहे ख़ानगी स्कूलनि तरफ़ां वॾी आलीशान रैली कढी आहे, जंहिंमें सवें शागिर्दनि शिरकत कई आहे। हिते उस्तादनि सां ऐं शागिर्दनि सां ऐं शेरियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हीअ सकाफ़ती ॾींहुं खे कीअं पिया ॾिसनि? अॼु असां सिंधी सकाफ़त जे हवाले सां ही प्रोग्राम आहे, रैली आहे जेका असां शहर सराड़ी में कढी आहे, जंहिंमें असांखे मीडिया जे दोस्तनि तमामु बहितरीनु कवरेज ॾिनी आहे। वतन जी हुब जे दिलि में नथी ईमान कहिड़ो थियो, अमल नाहे जे इंसान में त पोइ इंसान कहिड़ो थियो। अॼु असांजो कल्चरल डे आहे जेको तमामु शौक़ु ऐं ज़ौक़ सां मल्हायो पियो वञे। असांजी इहा ॿोली 50,000 साल पुराणी सकाफ़त आहे, मोहन जे दड़े खां फिरंदी थी अचे ऐं असां उन ॿोली खे विसारे वेही रहिया आहियूं। कोबिना जो बहारूं खसे, हाणे कोबिना जो बहारूं खसे, घोट तुंहिंजे तंबूरे जूं तारूं खसे, कोई ओठी उठनि जूं महारूं खसे, मंज़िले इश्क मजनू खां छिरके पई सिंध मुरके पई। मिठी सिंध सुठी अॼु जेका सिंधी ईद आहे, असांजी सिंधी कल्चर आहे, उनखे उजागर करण लाइ सॼी A to Z सिंधी जेका बि स्कूल आहिनि उन्हनि रैली कढी आहे। हर को देश जी शान राज असांजो भाग, असांजो मुल्क, असांजो माग, असांजो पंहिंजी ॿोली मिठड़ी मिठड़ी खन पताशा मिसरी मिसरी राज।